नाज़रीन, शकारपुर में आगा तारिक पठान की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं तो शकारपुर में IBA टेस्ट पास उम्मीदवारन तरफा मुतालबन की मनताला मीरानी ईदगाह का प्रेस क्लब ताईं एक एहतजाजी रैली कढी वही है। रैली की क़यादत नूरदीन सुमरो, असदुल्ला, मुसविर अहमद, ताबिश अली बेन की अगवाणी में मीरानी ईदगाह का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वही। प्रेस क्लब वालों एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुज़ाहिरीन के हथन में प्ले कार्ड हुआ, जैं प्रेस क्लब वालों एहतजाज कंदे उभड़ आरींदड़ नारा हया। उन मौके ते मुक़र्ररीन खिताब दौरान चयो त असां तालीम खाते में नौकरियुनि लाइ अप्लाई कयो हुयोसीं। IBA तरफ़ां टेस्ट वरिती वई हुई ऐं IBA तरफ़ां असांखे कामयाब करार ॾिनो वियो आहे। तालीम खाते खे 45% वारी पॉलिसीअ ते अमल करणो हो, जेको हिननि हिन वक़्त ताईं अमल न कयो आहे। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, सेक्रेटरी तालीम खां मुतालबो था करियूं त असां कामयाब उम्मीदवारनि जा ऑफर आर्डर जल्द खां जल्द कढिया वञनि त जीअं उम्मीदवारनि में पैदा थियल बेचैनी ख़तम थी सघे।